ألقيا في جهنم كل كفار عنيد مناع للخير معتد مريب الذي جعل مع الله إلها آخر فألقياه في العذاب الشديد قال قرينه ربنا ما أطغيته ولكن كان في ضلال بعيد قال لا تختصموا لدي وقد قدمت إليكم بالوعيد ما يبدل القول لدي وما أنا بظلام للعبيد قال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما हर किस्म जी हमदे सना वाखाने वडाई इबादत बंदगी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइक ज़ेबा सदावार आहे जेको अकेलो हिन पूरी कायनात जो खालिक ऐं मालिक आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद बेहिसाब लातादाद अनगिनत दुरूद सलाम हुजन आखिरी रसूल सकलैन अहमद मुज्तबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात मथे जेके अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम खुतबे मसनूना मुख्तसर हम्द व सलात खां बाद खुतबे जुमे जो मौजू आहे जहन्नम। बिरादरान इस्लाम जहन्नम जेको आहे ई गुनहगारे जे लाइ ई नाफरमाने जे लाइ ई मुजरिमे जे लाइ ई पापीअ जे लाइ अल्लाह तबारक व तआला बनाए ऐं जहन्नम मामूली न आहे जहन्नम ख़तरनाक आहे। त मेरा पहिरीं जहन्नम खां पनाह घुरणी खपे जहन्नम खां पनाह तलब करणी खपे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने जी सिफ़ात में जरा हिकिड़ी सिफ़त बयान कई والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما। अल्लाह जा बाना दुआ घुरेता ताए असांजा रब ऐं असांजा परवरदिगारा असां खां दोज़ख जो अज़ाब परे ई परे रख। घुरे जे लाइ त दोज़ख जो अज़ाब चिमटण वारो आहे ऐं बेशक दोज़ख को रोअण ऐं ठहण जे लिहाज़ सां बदतरीन जॻह आहे। अल्लाह जा जेको बाना हुए था वो अल्लाह ताला पनाह तलब करे था जहन्नम खां त अल्लाह असांखे जहन्नम खां बचाए। ऐं अल्लाह असां खां जहन्नम खे परे ई परे रख दूर ई दूर रख। जहन्नम जेको आहे जहन्नम जो अज़ाब जेको आहे ई लपेटण वारो आहे चिमटण वारो आहे। जहन्नम जेको जॻह उहो रोअण या ठहण जे लिहाज़ सां बदतरीन जॻह आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु जो बयान है त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम के ये दुआ है ये तरह सिखाईंदा हुआ जहिड़ी तरह उन्हीं के कुरान जी को सूरत सिखाए रहिया हुआ। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाब जहन्नम अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अज़ाब जहन्नम व अऊज़ु बिका मिन अज़ाबिल क़ब्र व अऊज़ु बिका मिन फितनतिल मसीह दज्जाल व अऊज़ु बिका मिन फितनतिल महया वल ममात। अल्लाह के रसूल सहाबा किराम की ये दुआ सिखाईंदा हुआ अहिड़ी तरह लॻाईंदा हुआ जहिड़ी तरह कुरान मजीद जी को सूरत सिखाइए पिया। इन दुआ जो माना है इन दुआ जो मतलब है इन दुआ जो तर्जुमो है त ऐं अल्लाह ऐं जहन्नम जे अज़ाब खां तुंहिंजी पनाह घुरां थो। ऐं अल्लाह क़ब्र जे अज़ाब खां पनाह चाहियां थो। ऐं अल्लाह मसीह दज्जाल जे फितने खां तुंहिंजी पनाह चाहियां थो। ऐं अल्लाह मौत ऐं ज़िंदगी जी फितने खां तोखां पनाह घुरां थो। यानी हिनी तमाम चीज़ खां पनाह घुरी हुई है इन दुआ में त पहिरीं जहन्नम जे अज़ाब खां पोइ क़ब्र जे अज़ाब खां
को मसीह दज्जाल जी फितने खां ए को यानी जिंदगी ए मौत जी फितने खां। अहिड़ी तरह हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु बयान किए था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर व बेशतर ये दुआ मंगंदा हुआ, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। ऐ असांजा परवरदिगार दुनिया में असांखे ख़ासाई अच्छाई अता कर ऐं आखिरत में असांखे भलाई दे ऐं असांखे जहन्नम जे अज़ाब खां बचाए। बिरादरान इस्लाम पांखे पंहिंजी दुआ घुरणी खपे। ये दुआ मुख्तसर है, रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। लेकिन इन दुआ जो कोई ये मामूली दुआ नहीं, ये जामी दुआ है, ये जबरदस्त दुआ है। इंसान पहली जे तो मुझे दुनिया में खासाई अता कर, दुनिया में अच्छाई अता कर, दुनिया में भलाई अता कर। ऐ अल्लाह दुनिया की बात मुझे आखिरत में पर भलाई दे। ऐ अल्लाह मुझे जहन्नम के अज़ाब खां बचा लाए। हिकिड़ो इंसान की दुनिया में अच्छाई मिली वञे, दुनिया में भलाई मिली वञे, आखिरत में भलाई मिली वञे ऐं अल्लाह उनखे जहन्नम जे अज़ाब खां बचाए करे जन्नत में दाखिल करे त इंसान के ॿियो खपे करो। अहिड़ी तरह हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु बयान कई था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सअलल्लाह अल जन्नत सलास मर्रातिन क़ालतिल जन्नतु अल्लाहुम्मा अदखिलहुल जन्नह वमन इस्तजारा मिनन नार सलास मर्रातिन क़ालतिन नारु अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार। जो को शख्स टे फेरा टे मर्तबा जन्नत जो सवाल करे, अल्लाह वता जन्नत घुरे, फिर बिन जन्नत खुद चेती क़ालतिल जन्नतु अल्लाहुम्मा अदखिलहुल जन्नह। ऐ अल्लाह हिकिड़ो शख्स जन्नत घुरे पियो, ऐं अल्लाह तूं हिनखे जन्नत में दाख़िल कर। ही जन्नत जे थी पा जन्नत घुरो था तेरा। ऐं जेको शख्स जहन्नम खां टे मरतबा पनाह घुरे थो, वमन इस्तजारा मिनन नार सलास मर्रातिन टे मरतबा, वधारे मरतबा न, 100 मरतबा न, 1000 मरतबा न, टे फेरा जहन्नम खां पनाह घुरे थो त जहन्नम चेती क़ालतिन नारु डालो चे तो जहन्नम चेती अल्लाहुम्मा अजिरहु मिनन नार। ऐ अल्लाह इनखे जहन्नम खां बचाए लाए, ऐ अल्लाह इनखे कांदे खां बचाए लाए, ऐ अल्लाह इनखे बाहि खां बचाए लाए। बिरादरान इस्लाम पाके जन्नत अल्लाह वटा घुरणी खपे ऐं जहन्नम खां पनाह घुरणी खपे। अहिड़ी तरह जहन्नम खां विॼाणो हज़रत अदी बिन हातिम जो बयान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम जे डांडे के यादि कयो, आतिश जहन्नम के यादि कयो ऐं उनखां विझी करे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मोह पुठियां हटायो। पोइ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोह पुठियां हटाइण जे बाद चयो जहन्नम खां बचो। तंहिंजे बाद आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेफिरा जहन्नम खे यादि कयो, जहन्नम जे डांडे के यादि कयो, जहन्नम जी बाहि खे यादि कयो ऐं पंहिंजो मोह पुठियां हटाइण लॻा। ऐं त असां ही गुमान कयो। सहाबा किराम चवंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार जहन्नम खे यादि कई पिया ऐं पंहिंजी मौत खे पुठियां कई पिया त सहाबा किराम चवंदा असां गुमान कयो, असां सोचियो जहिड़ी तरह आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहन्नम खे ॾिसी रहिया आहिनि। पोइ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इत्तक़ुन नार वलो बिशिक्की, इत्तक़ुन नार वलो बिशिक्की तमरतिन फमन लम यजिद बिकलिमतिन तय्यिबतिन फबिकलिमतिन तय्यिबतिन। ऐं जहन्नम खां बचो जेकॾहिं खजूर जो अर्धो हिसो खजूर जो टुकर करे सदको करे ऐं जेकॾहिं आखे खजूर जो अर्धो टुकर पर न मिले त ऐं हिकिड़ो ख़ासो कलमो चई करे, हिकिड़ो ख़ासो अखर चई करे हिनखे जहन्नम जे डांडे खां बचाए लाहियो। बिरादरान इस्लाम इन हदीस में पाक सदके जो हुकुम ॾिनो वियो, चाहे सदको करे खैरात करे पंहिंजे जहन्नम जी बाहि खां बचाए सघो था।
जेकॾहिं आं वटि सदको पण न हुए, आं वटि मामूली खजूर पण न हुए, हिकिड़ी खजूर जो अर्धो हिसो पण न हुए, ताईं कंहिंखे ख़ासो कलमो चई करे, कंहिंखे ख़ासा अखर चई करे हिनखे जहन्नम जे ॾाढे खां बचाए लाहियो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु जो बयान आहे त जॾहिं हीअ आयत करीमा वअनज़िर अशीरतकल अक़रबीन नाज़िल थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरैश खे सॾु कयो। जर उमरे बेरा थी विया त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर आम ऐं ख़ास खे मुखातिब थी करे फरमायो, यानी हर आम ऐं ख़ास सां मुखातिब थिया, ॻाल्हि ॿोल कयो, हर आम ख़ास खे चओ त ऐ काफ़ बिन लोई जी औलाद ऐं पिण खे जहन्नम जे ॾांडे खां बचाए लाहियो। पोइ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्रा बिन काब जी औलाद, अब्दु शम्स जी औलाद, अब्दु मनाफ जी औलाद, बनु हाशिम, बनु अब्दुल मुत्तलिब में जाना मिली के अलग अलग पुकारे करे, अलग अलग सद करे चो ताई पिण खे जहन्नम जे ॾांडे खां बचाए लाहियो ऐं पिण खे जहन्नम जी बाहि खां बचाए लाहियो। पोइ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या फातिमतु अनकिज़ी नफ्सिका मिनन नारि फइन्नी ला अमलिकु लकुम मिनल्लाहि शैया। ऐ फातिमा तूं पर ऐं मुंहिंजी जिगर जा टुकर तूं पर पिण खे जहन्नम जे ॾांडे खां बचाए लाहे ऐं अल्लाह वटि तुंहिंजे कीअं बि कमु कीअं न थींदुसि। बिरादरान इस्लाम, जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण जे खानदान वारे खे जहन्नम जे बाहि खां धजाइए पिया, पिण जे खानदान वारे खे चए पिया, पिण जे जिगर जे टुकड़ा फातिमा खे चए पिया त आहे फातिमा तूं जहन्नम जे ॾांडे खां पिण खे बचाए लाहे, दुनिया में नेक अमल करे लाहे, दुनिया में नेकियूं इकट्ठा करे लाहे ऐं अल्लाह वटि कीअं पर कमु कीअं न थींदुसि। ऐं पैगंबर या रसूल या ऐं नबी या ऐं रसूल का अफ़ज़ल या, लेकिन अल्लाह वटि ऐं तोखे कीअं पर कमु कीअं न थींदुसि। जेकॾहिं तो नेक अमल न कए, तो ख़ासा कम न कए त अल्लाह वटि ऐं तोखे जहन्नम जे ॾांडे खां नथो बचाए सघां। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद बयान कई था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, युता बिन नारी यौमल क़ियामत, युता बिन नारी यौमल क़ियामत लहा सबून अल्फ ज़िमामिन मा कुल्ल ज़िमामिन सबून अल्फ मलकिन यजुरूनहा। क़यामत जे ॾींहुं जहन्नम खे लाहियो वेंदो, उनखे 70,000 लगामूं हूंदियूं। हिकिड़ी लगाम कीन हूंदी, घोड़ो बरूको केतिरो पर हुए लेकिन हिकिड़ी लगाम हुए थी, घोड़ो ताक़त वारो हुए, हिकिड़ी लगाम हुनजे लाइ काफ़ी हुए थी। हिकिड़ी लगाम पाण घोड़े खे लॻायूं त उहो घोड़ो रुकी वञे थो, पिण जो पर पिण जी तवानाई बंदि करे छॾे थो, लेकिन जहन्नम खे हिकिड़ी लगाम कीन हूंदी, जहन्नम खे 70,000 लगामूं हूंदियूं ऐं हर लगाम जे साथ, हर रसीअ जे साथ 70,000 फरिश्ता हूंदा, 70,000 मलाइक हूंदा हर लगाम जे साथ, ऐं जेको उनखे खींचे रहिया हूंदा, जेको उनखे जले रहिया हूंदा। बिरादरान इस्लाम, अहिड़ी तरह जन्नत ऐं जहन्नम जे विच में तकरार लड़ाई। हज़रत अबू हुरैरा जो बयान आहे, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जन्नत ऐं जहन्नम जे विच में तकरार थी, लड़ाई थी। चुनांचा जन्नत चए त मुंहिंजे अंदर कमज़ोर मिस्किन इंसान दाख़िल थींदा ऐं जहन्नम चए त मुंहिंजे अंदर ज़ालिम मुतकब्बिर दाख़िल थींदा। त अल्लाह तबारक व तआला फरमाए त ऐ जहन्नम तूं मुंहिंजो अज़ाब ये ऐं तुंहिंजे ज़रिए जंहिंसां चाहींदुसि बदिलो गिनंदुसि, इंतिकाम गिनंदुसि। पोइ अल्लाह तबारक व तआला जन्नत खे चए त आहे जन्नत तूं मुंहिंजी रहमत इएं तुंहिंजे ज़रिए आऊं जंहिं मथे चाहींदुसि रहम कंदुसि ऐं आ ॿिन्ही मथे ॿिन्ही में ॼाणा हर कंहिंखे भरणो मूं मथे लाज़िम आहे, ऐं जन्नत खे बि भरींदुसि ऐं जहन्नम खे बि भरींदुसि। बिरादरान इस्लाम, हिन हदीस मां मालूम थियो त जन्नत जे अंदरि कमज़ोर क़िस्म जा इंसान, मिस्कीन क़िस्म जा इंसान दाख़िल थींदा ऐं जहन्नम जे अंदरि तकब्बुर करण वारा, वॾाइयूं करण वारा, फ़ख्र करण वारा इंसान दाख़िल थींदा। जेको ज़ालिम हुक्मरान हूंदा, जेको तकब्बुर कंदा, जेको ज़ुल्म कयो, उहो जहन्नम जे अंदरि दाख़िल थींदा।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तक़ु ज़ुल्म फ़इन्न ज़ुल्म ज़ुलुमातुन यौमल क़ियामत। ज़ुल्म करण खां बचो तो ज़ुल्म क़यामत जे ॾींहुं ज़ुल्म जी वजह सां ज़ालिम इंसान अंधेरे में बुॾियल हूंदा। ज़ुल्म जी वजह सां जे दुनिया में ज़ुल्म कयो वो क़यामत जे पिण जी ज़ुल्म जी वजह सां ऊंधाणे में बुॾियल हूंदा। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्कालु ज़र्रतिन मिन किब्रिन। वो शख्स जन्नत में दाखिल कीन थींदो जंहिंजे दिल में ज़र्रा बराबर तकब्बुर हूंदो, ज़र्रा बराबर वॾाई हूंदी। बिरादर इस्लाम पंहिंजो जाइज़ो गिनो। हर शख्स पंहिंजे न्यारे तो उनके अंदर तकब्बुर है, उनके अंदर फख्र है या नहीं। हर इंसान बिनके समझे पियो ताऊ जया बियो को है कि नहीं। हर इंसान तकब्बुर करे पियो, हर इंसान फख्र करे पियो, नमाज़ पढ़े पियो, नेकियूं करे पियो, खुदा तकब्बुर करे पियो। ये समझे तो जन्नत जो हक़दार या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साफ सो तौर मते चो तो वधारे तकब्बुर दूर जी ॻाल्हि आहे, वधारे फख्र दूर जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं कंहिंजे अंदर ज़र्रा बराबर पण तकब्बुर हूंदो उहो जन्नत में दाख़िल कीन थींदो। अहिड़ी तरह पाण हिकिड़े ॿिए मथे ज़ुल्म कयूं पिया ऐं पाण सोचियूं था असीं जन्नत जा हक़दार आहियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो ज़ुल्म जेको आहे क़यामत जे ॾींहुं ऊंधाणे जे बास उन जे लाइ बणिजी वेंदो। बिरादरान इस्लाम अचो त पाण जहन्नम जे बारे में ॼाणियूं त जहन्नम जी ऊंडाई केतिरी आहे, जहन्नम जी गहराई केतिरी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं यानी जहन्नम जो घेरो कयो आहे, जहन्नम जी जमात कई आहे। हज़रत अबू हुरैरा बयान कई था क़यामत जे ॾींहुं में पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पुकारियो वेंदो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सॾियो वेंदो, पोइ उनजी औलाद उन साम्हूं अची वेंदी ऐं उनखे चयो वेंदो त हीउ आजो पे हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदो अल्लाह आऊं हाज़िर आहियां। अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चवंदो त आए आदम पंहिंजी औलाद में यारा जहन्नम जी जमात अलॻि कर, जहन्नमी जो गिरोह खे, जहन्नमी जी टोली खे अलॻि कर। हज़रत आदम अलैहिस्सलाम चवंदा त हे मुंहिंजा रब्बा आऊं केतिरे खे अलॻि कयां, कंहिंखे अलॻि कयां, कंहिंखे जहन्नमी भेरो कयां। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो हर 100 में जा 99 इंसान के जहन्नम जे लाइ अलॻि कर। सहाबा किराम चयो, सहाबा किराम अफ़सोस कयो त अल्लाह जा रसूल जॾहिं असां में जाना हर 100 में जाना 99 अफराद के जहन्नम जे लाइ अलॻि कयो वेंदो त बाक़ी बचंदो केरु, त बाक़ी केरु रहंदो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं फिक्र न कयो मुंहिंजी उम्मत पिछली उम्मत जे मुक़ाबले में ईअं हूंदी जहिड़ी तरह सियाह रंग जे कारे रंग जे जॻह में सिर्फ़ हिकिड़ो सफ़ेद बाग हुए, हिकिड़ो अछो वार हुए। बिरादरान इस्लाम उन जहन्नम जे लाइ पाण पूरो तयारी कई आहे, उन जहन्नम जे लाइ पाण पूरो बंदोबस्त कयो आहे। हज़रत अबू हुरैरा बयान कई था रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं मरे दुख वारे कुएं खां अल्लाह जी पनाह घुरो, दुख वारी वाए खां अल्लाह जी पनाह घुरो। सहाबा किराम चयो ऐं अल्लाह जा रसूल दुख वारो कुओं कुरो आहे, दुख वारी वाए कुरो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो जहन्नम जी हिकिड़ी वादी आहे जैसा खुद जहन्नम ॾींहं में 400 मरतबा पनाह तलब घुरे थी जहन्नम खुद 400 मरतबा। पाण उन जहन्नम खां पनाह नथा करो, पाण उन जहन्नम खां पनाह हासिल करण जे लाइ, छुटकारो हासिल करण जे लाइ दुआऊं नथा करो त जहन्नम खुद उन खां 400 भेरा पनाह तलब घुरे थी। सहाबा किराम पुछो अल्लाह जा रसूल उन वादी में दाख़िल केरु थींदो, उन कुएं में दाख़िल केरु थींदो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हीं के उन्हीं कुरा जे लाइ तयार कयो वियो आहे, उन्हीं कार्य जे लाइ बनायो वियो आहे जेको पंहिंजे अमाल सां रियाकारी जी नियत रखे था ऐं अल्लाह जे नज़दीक नापसंदीदा उहो कुरा आहीं, उहो कार्य आहीं जो ज़ालिम हुक्मरान जे पास अचे वञे था। बिरादरान इस्लाम जहन्नम केतिरी ख़तरनाक आहे,
जहन्नम केतिरी भयानक आहे, जहन्नम जी गहराई केतिरी आहे, जहन्नम जी गर्मी केतिरी आहे। अल्लाह तबारक व तआला आतिश जहन्नम जी शिद्दत जो तज़किरो मुख्तलिफ अल्फाज़ में कहे। अल्लाह तबारक व तआला मुख्तलिफ अल्फाज़ में जहन्नम जी शिद्दत जो, जहन्नम जी सख्ती जो तज़किरो कहे। चुनांचे अल्लाह तबारक व तआला कहते फरमाए फ़अनज़रतुकुम नारन तलज़्ज़ा, बस ऐ इंसानो मूं आंखे तादे खां दिलायो जेको बरंदो रोंदो। आंखे मूं उन तादे खां दिलायो जेको उंजंदो की न दुनिया जो ॾाढो भरे वरी उंजी वञे। आंखे मूं उन तादे खां दिलाए छॾियो जेको ॾाढो बरंदो रहंदो, कॾहिं बि की न उंजंदो। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नहा तरमी बिशररिन कल कसर, जहन्नम महले जे मान बंगले जे बाद वॾा वॾा पतंग फिगाईंदी, वॾा वॾा अंगार फिगाईंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आजो ही चांदो जंहिंखे इब्ने आदम बागे था, आदम जी औलाद बारे थी, जहन्नम जे टांडे जे सिंतेर हिस्से में जा हिकिड़ो हिस्सो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का चयो त अल्लाह जा रसूल अगर से दुनिया जो टांडो जहन्नम जे टांडे खां सिंतेरवो हिस्सो आहे पोइ पण असांखे ॿार जे लाइ काफ़ी आहे, पोइ पण उन टांडे में केरु अची वञे त बची नथो सघे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम जो टांडो, जहन्नम जी आग इन खां उगुन सिंते दर्जा, उगुन सिंते हिस्सा वधारे खतरनाक आहे, वधारे शदीद आहे। ऐं हुन में ॼाणा हर हिस्से जी गर्मी एतिरी आहे जेतिरी पूरी दुनिया जे टांडे जी गर्मी आहे। पूरी दुनिया जो टांडो भरियो वञे त हिन में केतिरी गर्मी अची थी, एतिरी गर्मी जहन्नम जे हिकिड़े हिस्से जी टांडे जी आहे। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में मिलिया खुशहाल इंसान खे जेको जहन्नम में हूंदो क़यामत जे ॾींहुं लाहियो वेंदो, क़यामत ॾींहुं उहा थींदो पोइ हुनखे जहन्नम में हिकिड़ो घोटो ॾियारियो वेंदो, हिकिड़ी टुॿी ॾियारी वेंदी। पोइ हुनजे बाद हुन खां पुछियो वेंदो, टुॿी ॾियारे करे हुनखे कढियो वेंदो। पोइ पुछियो वेंदो आहे इब्ने आदम पूरो दुनिया में तो ख़ुशहाली ॾिठे हुए, पूरो दुनिया में तो आसूदा हाल रहे हुए। हू चवंदो अल्लाह जी कसम मूं कॾहिं पण ख़ुशहाली न आहे ॾिठी, मूं कॾहिं पण आसूदा हाल की न ॾियो। बिरादरान इस्लाम जहन्नम एतिरी सख़्त आहे त हिकिड़ी टुॿी खाइण जे बावजूद दुनिया में ऐश कयो हुने, दुनिया में मस्तियूं कयो हुने, दुनिया में हुन वटि दौलत हूंदी, दुनिया में हुन वटि गाॾी हूंदी, दुनिया में हुन वटि हेलीकॉप्टर हूंदो, दुनिया में हुन वटि जहाज हूंदो। हिकिड़ी टुॿी जहन्नम में खाइण जे बाद पुछियो वेंदो त दुनिया में तुंहिंजी ज़िंदगी कहिड़ी गुज़री। उहो जहन्नम जी हिकिड़ी टुॿी दुनिया जे सारे सुख खे भुलाए छॾींदी, दुनिया जे सारे इत्मीनान खे भुलाए छॾींदी। बिरादरान इस्लाम जहन्नम कितरी ऊनी आहे, जहन्नम कितरी गहरी आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था त हिकिड़ो ॾींहुं असीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेठा हुआसीं। अचानक आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चीज़ जी कहण जी आवाज़ सुन। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ आंखे ख़बर आहे त इहे कंहिं चीज़ जी आवाज़ हुई। सहाबा किराम चए था असां जो अल्लाह जा रसूल आहे, अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल वधारे ॼाणे था, असांखे कीअं पिणु ख़बर न आहे गुर जी आवाज़ हुई। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े पाणे जी, हिकिड़े पत्थर जे किरण जी आवाज़ हुई जंहिंखे सिंतेर वारे पहिला जहन्नम जे ॾाॾे में फिकायो वियो ऐं उहो जहन्नम जी गहराईअ में किरंदो वियो हलंदो वियो ऐं ताईं त सिंतेर वरे जे बाद उनजी गहराईअ ताईं उनजी ऊंडाईअ ताईं हेर पुॻो आहे, इन जो ठुका आहे, इन जी आवाज़ आहे। बिरादरान इस्लाम पाण सोचियूं त पंहिंजी उमिरि कुरो आहे, पंहिंजी ज़िंदगी कुरो आहे, 50 वरनि जी 60 वरनि जी 70 वरनि जी ज़िंदगी एतिरी त जहन्नम जी गहराई आहे, एतिरी त जहन्नम जी ऊंडाई आहे। पंहिंजी उन पाण जेतिरी पण उमिरि न आहे जेको जहन्नम जी गहराई में हलियो 70 वरे लॻी विया, पंहिंजी उमिरि जे बराबरि हू जहन्नम में, जहन्नम जी गहराई में, जहन्नम जे कुएं में, जहन्नम जी ऊंडाई में 70 वरे जे बाद पुॼो। बिरादरान इस्लाम उन जहन्नम जे बाद कुरो तैयार की आहे।
अहिड़ी तरह एॾे जहन्नम जो खाधो, यानी जहन्नमी की क्यों कोड़ो खाधो ॾिनो वेंदो, कोड़ो बिरयानी हूंदी, कोड़ो पुलाव हूंदो, कोड़ो जहन्नमी की वस्तु ॾिनी वेंदी। जहन्नमी जी लाइ अल्लाह तबारक व तआला कहिड़ो खाधो तयारु कई। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ जगह ते मुख़्तलिफ़ खाधे जो तज़किरो करे। किथे अल्लाह तबारक व तआला फरमाए इन शजरत ज़क़ूम तआमुल असीम कल मुहले यगली फिल बुतून कगलिल हमीम, बेशक ज़क़ूम जो दर्ख़्त गुनहगार जो खाधो हूंदो ऐं हू तांबे जी तरह हूंदो, पेटे में खोलंदो, पेटे में उफणंदो, शदीद गरम पाणीअ जे खोलण जी तरह, उफण जी तरह। ज़क़ूम जेको इंसान खाईंदो त हुनजो हाल पूरो थींदो, उहो तांबे जी तरह तपी जो हूंदो पेटे में, ऐं उहो अहिड़ी तरह खोलंदो पेट में, अहिड़ी तरह उफड़ंदो जहिड़ी तरह गरम पाणी उफड़े थो। गरम पाणी ओकारा खणे थो, अहिड़ी तरह जहिड़ो इंसान खाईंदो जहन्नमी तहिड़ो हुन में ओकारा खणंदो। ज़क़ूम जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ज़क़ूम हिकिड़ो अहिड़ो दरख़्त आहे जेकॾहिं हुन ज़क़ूम जो हिकिड़ो छंदो पण दुनिया में किरी पए त दुनिया में जेतिरा जिंदगी गुज़ारण जा सामान ऐं खाधा ऐं मिड़ी के सत्यानाश करे छॾे, मिड़ी के ख़तम करे छॾे, मिड़ी जो मज़ो फिटाए छॾे, उहो जहन्नमीअ खे खाधो ॾिनो वेंदो। बिरादरान इस्लाम जेको दुनिया जे सारे खाधे खे फिटाए छॾे उनखे जहिड़ा जहन्नमी खाईंदो त हुनजो बुरो हाल थींदो। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए फलैस लहुल यौम हाहुना हमीम वला तआमुन इल्ला मिन गिस्लीन ला यअकुलुहु इल्ला अल खातिऊन। अॼु न को उनजो को दोस्त आहे, न को पीप जे उनजी को खुराक आहे, न को पिरुअ जे उनजी को खुराक आहे जंहिंखे गुनहगार जे सिवा ॿियो को पण की न खाईंदो। यानी उनजी खुराक जेको हूंदी पिरुअ हूंदी, पीप हूंदो। क़यामत जे ॾींहुं ई ॿिए खाधे जो तज़किरो आहे। पहिरियों ज़क़ूम खाधो, ॿिए ताम जेको हूंदो पेश कयो वेंदो उहो पीप हूंदो, उहो पिरुअ हूंदी, ऐं टे क़िस्म जो जेको जहन्नमीअ खे खाधो ॾिनो वेंदो जंहिंजो तज़किरो अल्लाह तबारक व तआला फरमाए लैस लहुम तआमुन इल्ला मिन ज़री ला युस्मिनु व ला युग़नी मिन जू। ऐं उन्ही के सुकल कंधे जे सिवा ॿियो कीअं पण की न ॾिनो वेंदो। ला युस्मिनु व ला युग़नी मिन जू, जेको न को त उनखे मवाड़ कंदो, न को उनखे मोटो कंदो, न को उनखे उनजी बुख मिटाईंदो। यानी उनखे अहिड़ो खाधो ॾिनो वेंदो कंधे वारो, अहिड़ो ख़तरनाक जहन्नमी खे खाधो ॾिनो वेंदो त खाधो खाइण जे बाद उहो मवाड़ की न थींदो, उहो मोटो की न थींदो। दुनिया जे बाद खाधो इंसान खाए थो त उनखे असर करे थो, लेकिन जहन्नम जो खाधो असर की न कंदो, उनखे मोटो पर की न कंदो, मवाड़ पर की न कंदो। ऐं उनजी बुख पर उन कंधे जी वजह सां, उन खाधे जी वजह सां ख़तम की न थींदी। अहिड़ी तरह इंसान खे मुख़्तलिफ़ क़िस्म जो पाणी ॾिनो वेंदो, को पिरुअ जी शक्ल में हूंदो, को शदीद गरम पाणी हूंदो। ऐं जेकॾहिं उहो इंसान पीअंदो की न त उन मथां उंझेरियो वेंदो, उन मथां हारियो वेंदो। उहो इंसान जे सारे आंतरे खे, सारी ओझरीअ खे ॿारे छॾींदो, उन्ही खे जलाए छॾींदो, उन्ही खे तोड़े छॾींदो। अहिड़ा खाधा अल्लाह तबारक व तआला, अहिड़ा पाणी अल्लाह तबारक व तआला जहन्नमी जी लाइ तयारु कई। लेकिन पाण जहन्नम खां बचण जे लाइ हिकिड़ो अमल कयो आहे, पाण जन्नत हासिल करण जे लाइ हिकिड़ो अमल कयो आहे। पाण पंहिंजो जाइज़ो गिनो, पाण खे न्यारियो त पाण वटि कम वधारे जन्नत वारा आहियूं या जहन्नम वारा आहियूं। जेकॾहिं पाण जहन्नम वारा कम कया त पाण जन्नत जा हक़दार नथा थी सघूं, पाण जहन्नम जा हक़दार थी सघूं था। जन्नत पाण खे मिली नथी सघे, पाण सिर्फ़ सोचण जी वजह सां जन्नत नथी मिले, सिर्फ़ सोचण जी वजह सां इंसान जहन्नम खां नथो बची सघे, बल्कि हिन दुनिया में रही करे नेक अमल करणा पवंदा। हिन दुनिया में रही करे उन ॾींहं जे लाइ तयारी करणी पवंदी, उन ॾींहं जे लाइ बंदोबस्त करणो पवंदो, उन ज़िंदगी जे लाइ तयारी करणी पवंदी जेको ज़िंदगी हमेशा जी ज़िंदगी हूंदी, जेको ज़िंदगी न ख़तम थियण वारी ज़िंदगी हूंदी।
बिरादरान इस्लाम उन ज़िंदगी जी लाफ़ करो तैयारी की आहे, उन ज़िंदगी जे लाइ करो बंदोबस्त कियो आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा। ऐं ईमान वारा ऐं पिन खे जहन्नम जे ॾाढे खां बचायो, जहन्नम जी बाहि खां बचायो ऐं पिन जे औलाद खे जहन्नम जी बाहि खां बचायो। त बिरादरान इस्लाम पाण पिन खे उन जहन्नम जे ॾाढे खां बचाइण जे लाइ नेक अमल कयाई या पिन जे औलाद खे हुकुम ॾिनो आहे या न ॾिनो, हाँ पाण मथे डिपेंड करे थो। अल्लाह तबारक व तआला पाखे ही हुकुम ॾेई छॾे त आहे दुनिया में रहण वारा इंसानो ऐं ईमान वारा ईमान आणण वारा मुस्लमानो ऐं पिन खे जहन्नम जे ॾाढे खां बचायो, पिन जे औलाद खे जहन्नम जे ॾाढे खां बचायो ऐं उन जहन्नम जो ॾाढे खे ॿारियो वेंदो त उहे हिकिड़ा इंसान हूंदा, हिकिड़ा पत्थर हूंदा, उन में काठियूं कीन हूंदियूं, उन में कोलसा कीन हूंदा, उन में घासटेल कीन हूंदो, उन में गैस कीन हूंदो। इन चीज़े जे ज़रिए कीन ॿारियो वेंदो, बल्कि इंसान जे ज़रिए पाण इंसान हूंदा, इंसान खे फिगाए करे पाण खे फिगाए करे उन ॾाढे खे ॿारियो वेंदो, उन जहन्नम जे ॾाढे खे भड़कायो वेंदो। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाखे जहन्नम खां बचाए, अल्लाह तबारक व तआला पाखे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए, अल्लाह तबारक व तआला पाखे नेक अमल करण जी तौफीक अता फरमाए ऐं जो को बीमार है तखे अल्लाह तबारक व तआला शिफाए कुली अता फरमाए ऐं जो को कर्जदार है अल्लाह उन्हीं के कर्ज ॾियण जी तौफीक अता फरमाए ऐं जो को इन दुनिया में रुख़सत थी वियो अल्लाह उन जी क़ब्र में नूर ऐं रोशनी पैदा करे। अल्लाह तबारक व तआला जियारत पाखे ईमान इस्लाम मथे मारे त पंहिंजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुम्मा